जैसे पंजाब ऐं हिते सॼो ताल्लुक़ु आहे ऑफकोर्स हाणे त शहरनि जा शहर वज़ीराबाद ऐं हिन टाइप जा चिनोट ऐं ही अहिड़ा शहर बि मुतासिर थियनि पिया ज़ाहिर कट हणनि पिया पाणी खे। हाणे मसइलो इहो थी पियो आहे त हीअ जेके डेड रिवर्स हुआ रावी चनाब ऐं सतलज वग़ैरह इन में एतिरो पाणी आहे जो हुते जा जेके हेडवर्क्स आहिनि स्ट्रक्चर आहे उहो उॾाए छॾींदा त जेकॾहिं हू कट हणी वञनि पाणी खे हू पंहिंजा हू बचाइनि पिया इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे। पर हाणे हुनजे नतीजे में पहिरीं त सिर्फ़ु उहे ॿुॾापे जेके दरियाहनि जे पेट में वेठा या दरिया जे कचे वारे इलाइक़े में वेठा हुआ उहे ॿुॾापे हाणे पाणी पंजाब जे शहरनि में बि दाख़िल थिए पियो जेके पके जा इलाइक़ा आहिनि। हाणे उहो त कट लॻे पियो त हू उन करे ॿुॾनि पिया। बाक़ी जेके शहरनि जा इलाइक़ा आहिनि हाणे रावी जे पेट में वञी तव्हां स्कीमूं ठाहींदो ऐं सोचींदो साईं कॾहिं पाणी न ईंदो इंडिया मां अची वियो हाणे छा कजे। सो इहो त हिकिड़ी हू तव्हांखे यादि हूंदो इमरान ख़ान वारी हिकिड़ी क्लिप अॼुकल्ह घणी हले पई जंहिंमें हू इल्ज़ाम हणे पियो अलीम ख़ान ते त हू मूंखां हाणे इल्ज़ाम इमरान ख़ान जो त भई हुन ज़मीन घुरी हाउसिंग स्कीम लाइ फलाणे ढिमकाणे मूं मना करे छॾी। त ॻाल्हि हाणे इहा सही आहे ग़लति इल्ज़ाम हू त ख़ान ॼाणे अलीम ख़ान ॼाणे लेकिन इहे कई जेके आहिनि हाउसिंग स्कीम्स ठहियल आहिनि कचे जे जेके पाणी जे पेट में चइजे दरियाहनि जे पेट में उहो हिन दफ़े दरिया पंहिंजी इंक्रोचमेंट पाण पियो साफ़ु करे त भई मुंहिंजे इलाइक़े में छो आहे सरकार त इंक्रोच करायो पर दरिया बादशाह हुजनि था उन्हनि उॾाए छॾियूं सॼी इंक्रोचमेंट्स। बाक़ी जेका हीअ नॉनसेंस ॻाल्हियूं आहिनि त भई डैम ठाहे वठो प्राइम मिनिस्टर साहिबु हिकिड़ी पॉलिसी साज़ हाणे हिकिड़ी पॉलिसी ठाहे पियो त भई कहिड़ा डैम्स ठाहिजनि। बाबा उहे ॿ डैम्स त जेको तव्हां ठाहियो पिया हुन ते बि सिंध के एतिराज़ात आहिनि ऐं महमद डैम ते त KP के बि एतिराज़ात आहिनि लेकिन भाषा ऐं महमद त ठाहियो पिया त हीअ कहिड़े डैम जी रागणी ॻायो पिया। अगरि तव्हांजी मुराद कालाबाग डैम आहे त हुनजो हिते छा वास्तो आहे। मूं कल्ह बि गुज़ारिश कई त भाई तव्हांजा ही पंजाब जा जेके पंजाब जा छा मुरादी आहे त जेके ही रावी ऐं ही चनाब ऐं ही पिया कनि तव्हां डैम सिंधू दरिया ते ठाहिण जी ॻाल्हि पिया कयो कालाबाग डैम सिंधू ते ठहंदो त सिंधू त अञा का तबाही कई कोन्हे इंडस ते त ऐं भई हिन हीअ चवण त डैम हुजे आहे तबाही न थिए आहे हिन विच में त कालाबाग अचे ई कोन थो ऐं डैम त इंडिया जा बि पाणी न रोके सघिया जॾहिं वॾो रेलो अचे थो पाणी जो त डैमनि वैमनि खे उॾाए छॾे थो। ऐं डैम केतिरी सिक्योर कंदा नॉनसेंस अच्छा सिर्फ़ु बचाए रखंदा भई तव्हां हितां बाल्टियुनि में खणी वेंदो छा पाणी कालाबाग डैम खे भरण लाइ हिन रावी चनाब ऐं हितां सतलज वग़ैरह जो पाणी तव्हां कालाबाग में कीअं खणी वेंदो बाल्टियूं भरे वेंदो या पाइप सां भरींदो पंहिंजो डैम। कल्ह बि ते तफ़सील सां ॻाल्हायोसीं फिज़िबल ई कोन आहिनि। पोइ अजीब त उहो अॼु जो मुसद्दक़ मलिक साहिबु आहे उहो वरी असांखे सफ़ा सिंध जे माण्हुनि खे सफ़ा सादो था सम्झनि चई सर उहो टेलीमेट्री सिस्टम लॻी वेंदो न पोइ सभिनी खे एतबार हिक ॿिए ते सूबनि खे अची वेंदो पोइ शायदि मथे साल ताईं लॻी वेंदो तंहिंजे करे पोइ शक शुबो न रहंदो त पाणी चोरी थिए पियो। उहो भाई टेलीमेट्री सिस्टम छा हिकिड़ो इक्विपमेंट आहे हिते जा माण्हू भले रड़ियूं कनि हुतां अगरि बंदि करे छॾींदा छा थींदो पोइ भेरे में त हिकिड़ी वॾी कंपनी खां लॻारायो न टेलीमेट्री सिस्टम करोड़े रुपया उते ख़र्च थिया आहे अरबे रुपया ऐं हू बंदि थी वियो ख़राबु थी वियो। त इहो लॉलीपॉप न ॾियनि सिंध जे माण्हुनि खे मथे ऐं डैम इज़ नॉट द आंसर। हीअ तबाही थिए पई हिकिड़ो हुनखे तव्हां कुदरती बि चई सघो पिया ऐं ॿियो इहो आहे त तव्हां इंक्रोचमेंट्स छो कयूं आहिनि दरिया। सो बाक़ी जेको हीउ मामिलो त सिंध में हाणे इहा ॻाल्हि मूंखे जाम ख़ान शोरो जी सम्झ नथी अचे त पंजनत ते अची वेंदो पोइ मतिलबु पोइ माण्हू भले कचो ख़ाली करे वठनि या कचे त उहो ई ख़ाली थींदो जॾहिं हू कंदा सो कंदा जेके करण वारा आहिनि बाक़ी जिन्हनि जा कचे में जेके पका ठाहे वरिता अथनि कचे खे पको ठाहे वरितो अथनि पंहिंजा ज़मींदारी बंदि ॿधी वरिता अथनि हीअ कया अथनि दरिया बादशाह जॾहिं पंहिंजे हुन जलाल में आयो हीअ बंदि उॾाए ॾींदनि पोइ ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त दरिया जो हक़ आहे त हू पंहिंजे पेट में त पखेड़ करे न हाणे चइजे न साईं असांजी त हुते फसलूं थी वियूं आहिनि असां हुते वॾा जेके आहिनि गेस्ट हाउस ऐं रेस्ट हाउस ठाहे वरिता आहिनि बंगला ठाहे वरिता आहिनि असांजी हुते हिकिड़ो पूरो जहान आहे बाबा
आहे त ॿिए जी ज़मीन दरिया जी ज़मीन आहे, तव्हां ॿिए जी ज़मीन ते छो पंहिंजी पकी कंस्ट्रक्शन कई आहे। त एनीवेज़ सो हींअर जेको हाणे सिंध में फेडरल गवर्नमेंट वारा या ईअं हुतां पंजाब मां इहो डपु ॾियारिजे थो त सिंध में 10 लख ताईं पाणी ईंदो, लेकिन कैलकुलेशन्स अञा बि मुख़्तलिफ़ आहिनि। सिंध जा माण्हू, सिंध जा जेके एक्सपर्ट्स आहिनि उहे सम्झनि था त हिकिड़े धक में 10 लख क्यूसेक पाणी न ईंदो, पर अगरि 10 लख क्यूसेक पाणी आयो त असांजा ही 2 स्ट्रक्चर जेके आहिनि होपफुली गुड्डू ऐं सखर बैराज 9,60,000 जी जामखान शोरो चए पियो त 12 लख गुड्डू जी ऐं 9,60,000 सखर बैराज जी आहे। पर 2010 में हितां कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त 11 लख प्लस पाणी बि 12 लख क्यूसेक पाणी लंघियो हो, छाकाणि त पैमाना आहे हिननि जा जेके हुआ बैरोमीटर ही सभु ॿुॾी विया। त मतिलबु पोइ हाणे केतिरो वियो पाणी, पर अलाह न करे, छाकाणि हुनखां पोइ सखर बैराज कमज़ोर बि थियो। पहिरियों टेक्निकल गुफ़्तगू में नथा वञूं। ॿियो मसइलो असांजे बंदनि जो आहे। हाणे कल्ह जामखान शोरो ई जेको मूं टाइम ते ॾिठो पिए त कुझु 6, 7, 8 जॻह जायूं त पाण ॿुधायो वियो त ही वनरेबल आहिनि, मतिलबु नाज़ुक आहिनि। होपफुली हुते जो बंदोबस्तु कयो वेंदो हूंदो। बाक़ी उमेदु इहा कजे ऐं बरसातूं को ख़ौफ़नाक न पइजी वञनि कैचमेंट एरियाज़ में, त मतिलबु कैचमेंट ही कोहे सुलेमान ऐं हिते न पइजी वञनि, त होपफुली सिंध में हिकिड़े वक़्त में 7 लख 8 लख जे विच में पाणी लंघणो आहे। उहो तमामु घणो पाणी आहे, लेट्स होप कि असांजी वाटर मैनेजमेंट ठीकु रहंदी।